सवाल कयो आहे बशीर जतोई, वो तो चए त सुन्नी छाखे चइबो आहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सुन्नी उन्हनि खे चइबो आहे जेके नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, सहाबा किराम ऐं अइम्माए मुजतहिदीन रिदवानुल्लाह अलैहिम अजमईन जे तरीक़े ते हलंदा हुजनि। यादि रखो त सहाबा किराम जे अंदरि अहल बैत अतहार बि शामिल आहिनि, छो जो साहबी उन खे चइबो आहे जेके नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॾिसनि ईमान जी हालत में ऐं उन हालत में उन्हनि जी वफ़ात थी हुजे। इन करे अहल बैत अतहार बि असहाबनि में शामिल आहिनि। जेको उन्हनि जे तरीक़े ते हलंदो उहो सुन्नी आहे। जीअं सुनन तिरमिज़ी जे अंदरि हदीस मुबारक वा हज़रत अब्दुल्ला बिन अमर रज़ियल्लाहु ताला अन्हु खां रिवायत आहे, जॾहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो त 72 फ़िरका थींदा, उन्हनि मां हिकिड़ो फ़िरको जन्नती आहे। पोइ सहाबा किराम अर्ज़ु कयो, या रसूल अल्लाह उहा जमायत कहिड़ी आहे? उन जे बाबति नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, मा अन अलैहि व असहाबी, मां जंहिं तरीक़े ते आहियां ऐं मुंहिंजा असहाब जंहिं तरीक़े ते आहिनि, इहो जमायत जो तरीक़ो आहे। यानी जेके नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तरीक़े ते हलनि ऐं सहाबा किराम जे तरीक़े ते हलनि उहे सुन्नी आहिनि। वल्लाहु आलम बिस्सवाब।